थाने ते पहुता आहियूं त सोराब शर खे चयो आहे त सोराब शर चयो त इहे तव्हां ॾाढा माण्हुनि ने पैसा कोन तव्हां चिपड़ी करे घर वञी पियो। जॾहिं तूं हद जो अमलदार आहे, तूं ऑफिसर आहे, त तूं हुनखे ॿध न। तूं हुन सां छो हेॾी नाइंसाफ़ी थिया, जंहिंखे एॾो ॿधो अथनि उन खां 10,000 रक़म खसी वई आहे, उन खां गाॾी खसी वई आहे। गाॾी त पोइ हाणे कुदरत ने हुन फिटी कई आहे, पंहिंजे पुलिस जे भउ खां त ॾिठी त हुन गाॾी फिटी कई आहे। बाक़ी त हुननि पंहिंजो कार्रवाई हर शइ करे छॾी आहे। हुनखे धिका धूणा दसे हुनखे गाॾी खसी वई आहे। उन सां एॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। छाजे करे एॾी नाइंसाफ़ी त पुलिस को बि एक्शन न खयो आहे। सो बदिरो पुलिस खे ॿुधायो आहे, सगिन खे ॿुधायो आहे, इंचार्ज सूबेदारे वारे खे चयो आहे, SOC खे ॿुधायो आहे, DSP खे ॿुधायो आहे त साईं असां सां नाहक थियो आहे। उनजो को तदारक नथो थिए। रहंदो असांखे हुन माण्हूअ खे धमकियूं ॾेई वियूं आहिनि त जीअं त तूं चुपड़ी करे वञी फ़ैसिलो कर या हुन सां ठाह कर। माना हुन खां पैसा वठी करे ऐं असांजे मथां तशद कयो वियो आहे त तव्हां हुनखे ग़लति था चओ। जेके उन्हनि जी धुर वठी बिना जॾहिं उहो दावो करे थो पियो त मूंखां हेतिरी रक़म पई आहे, हेतिरो मूंसां नाजाइज़ी थी आहे, उनजो को तदारक ई न आहे।